पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे भलीकार बि चवंदासीं तॾहिं कि सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। हीअ मुंहिंजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तो तव्हां ॾिठो त हाणे जेको आहे चाकर खान इंतज़ार में आहे त मां सभु क़ातिल वाइखा कयां। उन खां पहिरियां जेको आहे क़ासिम जे लाइ ख़ैरु न आहे। हैदर क़ासिम जे लाइ ॼार विछाए छॾियो आहे। इन खे सांवल खे मारण जे चकर में क़ासिम पाण हथी को थी वेंदो, बेटंगो फासंदो ऐं इन सां खुद यारी हालत थी वेंदी। जी हाँ दोस्तो, इन सां किनी मां किनी हालत थींदी अचण वारे एपिसोडनि में, छो त हीअ पंहिंजे चकर में आहे त असां हीअं कंदासीं हू कंदासीं, लेकिन हथीका थी वेंदा जाबर वारा। हुन जेको आहे दोस्तो हाणे हसीना बि परेशान थी वई आहे जॾहिं उनखे रुंडे ॿुधायो आहे त वीडियो भरिजी वई आहे, जमशेद बकियो आहे, सॼा खून वग़ैरह तुंहिंजे मथां बकियो आहे, तूं भॼी वञ। लेकिन हसीना जवाबु ठोक ॾेई छॾियो। हसीना फिरी वेंदी, चवंदी त वात ॻाढ़ा आहिनि। चाकर खान खे चवंदी इहो तूं मूं ते हर भुरो इल्ज़ाम पिया हणनि पैसनि जे करे वग़ैरह वग़ैरह। सांवल एॾी जल्दी बि वीडियो पेश कोन कंदो चाकर खान जे अॻियां। फ़िलहालु हू सबूत पाण वटि रखी छॾींदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी थी असांखे ॾींदा इजाज़त। शायदि ख़ुशि वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।